नवाज न्यूज़ में भलीकार आवया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस करा। अफगान सफ़ीर जी धी वारो मामलो अगवा न पाकिस्तान के बदनाम करण जी साज़िश है। असां अफगान सफ़ीर जी धीअ जे अगवा जो पर्चो ॾिनो आहे। अफगान सफ़ीर जी धीअ जो हिते हुजणु ज़रूरी आहे ऐं चाहियूं था त अफगान सफ़ीर पाण बि जाच जो हिसो बणिजे। पाकिस्तान ख़िलाफ़ अणएलानियल हाइब्रिड जंग शुरू थी चुकी आहे ऐं ईंदड़ ॾींहं में हाइब्रिड वार तेज़ थींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान खान अगस्त खां सिंध में सियासी जलसा करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिब जलसनि दौरान वॾियुनि शख़्सियतुनि पारां तहरीक इंसाफ़ में शमूलियत इख्तियार करण जो इम्कान। पीपल्स पार्टी मुख़ालिफ़ सियासी क़ुवतुनि सां मुलाक़ातुनि ऐं उन्हनि खे गॾु मल्हाइण में बि सिंध प्लान जो हिसो हूंदो। वज़ीर आज़म सिंध जे दौरे जे हवाले सां ईद खां पोइ हिकु ॿियो इजलास घुराईंदो जंहिं में सिंध प्लान खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 37 मरीज़ फौत, 2145 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब कोरोना विघे फौतुनि जो अंग 22,848 थी वियो। 9,93,872 ताईं पहुची वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 29 मरीज़ सिहतयाब थी विया। हाकारी शरह 5.25% रही। बांदी भरिसां ॿिनि कारुनि में आमू साम्हूं टक्कर, 3 ॼणा फौत, 5 ॼणा ज़ख़्मी। फौतुनि में रोहिड़ी वासी वासिफ सरोही, आरिफ सरोही, टनो आदम वासी अतर अली शामिल। ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो पियो। सिजावल भरिसां ॻोठ बचू सहतो में करंट लॻण सबबि पीउ पुटु फौत थी विया। नौजवान सफ़र सहतो खे बिजली ठाहींदे करंट लॻो। नौजवान खे बचाईंदे संदसि पीउ जाफ़र बि फौत थी वियो। घर में कोहराम मची वियो। बलूचिस्तान के दुखेवार इलाके में पुट हथां माउ ऐं पीउ क़तल। पुलिस मूजिब मारिजी वियलनि में बास मोहम्मद शेख ऐं संदसि ज़ाल शामिल। लेविस मूजिब जवाबदार ईद जा कपड़ा न वठी ॾियण तां पंहिंजी माउ ऐं पीउ खे क़तल कयो आहे। नऊं देरो भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद जियो में जिहा बिरादरी जी बिंदुरियनि में मच्छी जे तलाव तां हलंदड़ तकरार तां पीउ सन औरत क़तल। जवाबदारनि फायरिंग करे औरत खे क़तल करे छॾियो। घोड़ाबारी भरिसां गाढ़ो जे इलाइक़े में फार्म हाउस जो चौकीदार हथियार ॾियण तां क़तल। जवाबदारनि लाड़काणे वासी नौजवान मुहर्रम अली बुघियो खे गोलियूं हणी क़तल कयो। ठुले भरिसां ॻोठ जान मोहम्मद सरकी में हथियार ॾियण तां शहीद थियल पुलिस एहलकार जे वाक़े जो केस दाख़िल। बी सेक्शन थाणे ते दाख़िल केस में 40 खां वधीक जवाबदार नामज़द। शहीद एहलकार परवेज़ बंगलाणी जो मर्द पुलिस एज़ाज़ सां मिठी माउ हवाले कयो वियो। बुछेरी भरिसां बहिराण हाईवे ते कार जी टक्कर में पीउ फौत थी वियो। फौती जी सुञाणप नवाब शाह वासी रहमतुल्लाह चांडियो तौरु थी। चक भरिसां कश्मोर खां ठुल बींदड़ ट्रॉलर जो मज़दा सां टक्कर। चकवासी नौजवान अमजद सूमरो फौत थी वियो। सेमण भरिसां बाईपास ते रोड हादसे में नींगर फौत थी वियो। मोटरसाइकिल ऐं रिक्शा में टक्कर खां पोइ नींगर मथां टैंकर चढ़ी वियो। फौती जी सुञाणप ईदन परारो तौरु थी। कश्मोर भरिसां ढखण बंगलो वटि इंडस हाईवे तां अणॼातल शख़्स जो लाश अथायो। लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सुञाणप न थी सघी। ठुल भरिसां ॻोठ फ़खरुद्दीन खोसो में पाणी जे वारे तां बंगलाणी बिरादरी जी बिंदुरियनि में झेड़ो। 7 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। गौसपुर भरिसां पुट वाहिद बख़्श जाफ़री में नंदवाणी बिरादरी जी बिंदुरियनि में झेड़ो। 5 ॼणा ज़ख़्मी। कंदकोट भरिसां ॻोठ बाहू सब्ज़ोई में सब्ज़ोई बिरादरी जी बिंदुरियनि में झेड़ो। 5 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। ऐं मोरो में पुलिस ऐं ॾोहाट विच में मुबैना मुक़ाबिलो। पुलिस पारां हिकु फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब फायरिंग खां पोइ हिकु फोरू यासिर कोराई खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे मथसि केस दाख़िल कयो वियो। गिरफ़्तार जवाबदार मोरो पुलिस खे हिकु केस में घुर्बल हो।